जय मसीह की मुंहिंजा प्यारा भाउरो भेनरूं, परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हां सभिनीनि जो स्वागत है। अॼु असां ॾिसंदासीं परमेश्वर जे अहिड़े दास जे जीवन खे जेको मसीह इतिहास जे महान सुसमाचार प्रचारकनि मां हिकु हुयो, जंहिं पंहिंजे जीवन में लॻभॻि 215 करोड़ माण्हुनि खां बि वधीकनि खे परमेश्वर जे संदेश जे बारे में प्रचार कयो, जंहिं इन पृथ्वीअ ते परमेश्वर जी 60 सालनि खां बि वधीक सेवा करे उनजी महिमा कई, जंहिं दुनिया भर में परमेश्वर जे वचन जो अहिड़ो बिज पोखियो जंहिंजो फल असां अॼु बि ॾिसी था सघूं। मां ॻाल्हि थो कयां परमेश्वर जे महान सेवक बिली ग्राम जी। बिली ग्राम जो जनम 7 नवंबर साल 1918 जे ॾींहं ते अमेरिका जे नॉर्थ कैरोलिना में थियो। बिली ग्राम जो पिता हिकु डेयरी किसान हुयो ऐं बिली ग्राम जा माता पिता परमेश्वर जे पोयां सचाई सां हलण वारा हूंदा हुआ। बिली ग्राम पंहिंजे माता पिता खे चइनी ॿारनि मां सभिनीनि खां वॾो हुयो। बिली ग्राम जी माता पंहिंजे चइनी ॿारनि खे उन्हनि जे बचपन खां ई बाइबल मां मूसा जे बारे में, दाऊद जे बारे में, यीशु मसीह जे बलिदान जे बारे में पढ़ी करे जाम कुझु वचन मां शिक्षा ॾींदी हुई, सेखारींदी हुई। बिली ग्राम खे उनजे नंढपण खां ई खेतनि में कमु करणु ऐं गांयुनि खे चारो खाराइणु सेखारियो वियो। बिली ग्राम खे आत्मिक जीवन में कोई ख़ासि रुचि न हूंदी हुअसि। हिकु दफ़ो केरु बिली ग्राम खे हिकिड़ी यीशु मसीह जी प्रचार सभा में वठी वियो, जंहिंमें उते परमेश्वर जो दास मोर्दकाय हिम परमेश्वर जे वचन मां प्रचार करे रहियो हुयो। उन प्रचार सभा जे विच में परमेश्वर जे दास बिली ग्राम जी तरफ़ इशारो करे उनखे ईअं चईंसि कि तूं पापी माण्हू आहीं। उन सॼे संदेश खे ॿुधण खां पोइ बिली ग्राम जो दिलि छिदिजी वियो। यीशु मसीह उनजे दिलि में अहिड़ो अद्भुत कमु कयईं कि उन पंहिंजे 16 साल जी उमिरि में यीशु मसीह खे व्यक्तिगत पंहिंजो उद्धारकर्ता जे रूप में यीशु मसीह खे उन स्वीकार कयईं। हाणे बिली ग्राम खे पंहिंजे जीवन जो मक़सदु मिली वियो ऐं उनजो जीवन धीरे धीरे बदिलणु लॻो। पोइ बिली ग्राम साल 1937 में फ्लोरिडा बाइबल इंस्टीट्यूट में दाख़िलो वरितई, जंहिंमें उहो उते प्रार्थना कंदो हुयो ऐं चङनि कलाकनि ताईं परमेश्वर जे वचन जो अध्ययन कंदो हुयो ऐं उते उहो परमेश्वर जी सेवा करण जी अहमियत खे बि सम्झी सघियो। इन विच में उन हिकु विशेष ख़ासि आदत ठाही वई, जिते उहो हिकु झील ते वञी करे परमेश्वर सां चङी देरि ताईं ॻाल्हाईंदो हुयो। हिकु राति उन ईअं प्रार्थना कई कि हे प्यारे परमेश्वर, मां हिकु आम छोकिरो आहियां, मां न वधीक बुद्धिमान आहियां, न मां वधीक शक्तिशाली आहियां, मां लाइक़ु न आहियां, पर तूं जेको मूंखां कराइणु चाहीं थो मूंखां कराए, तूं मूंखे जिते मोकिलणु चाहीं थो मूंखे मोकिल, मां पंहिंजो जीवन तोखे समर्पित थो कयां। इन खां पोइ फ्लोरिडा बाइबल इंस्टीट्यूट खां पोइ बिली ग्राम वीटन कॉलेज में दाख़िलो वरितई, जिते उन इहो हिकु मसीह कॉलेज हो, जिते उहो अञा जाम ॻाल्हियुनि जो उन अध्ययन कयईं ऐं जाम ॻाल्हियुनि जी उन शिक्षा वरितई। इन कॉलेज में ई उनजी मुलाक़ात रूथ बेल सां थी, जंहिंजो परिवार हिकु मिशनरी हुयो। पोइ अॻिते हली करे साल 1943 में रूथ बेल ऐं बिली ग्राम शादी कयूं। हाणे बिली ग्राम उन हर हिकु माण्हूअ ताईं परमेश्वर जो वचन खणी करे पहुचणु थो चाहे, जेके माण्हू आत्मिक रूप सां अंधकार में। बिली ग्राम परमेश्वर जे वचन जे सिर्फ़ु ज्ञान खां ई न, पर परमेश्वर जी आत्मा खां बि भरियलु हुयो ऐं जागरूक हुयो। बिली ग्राम हिकिड़े युवा प्रचार संगठन सां जुड़ियो, जंहिंजो नालो हुयो यूथ फॉर क्राइस्ट इंटरनेशनल। इन संगठन जो मक़सदु हुयो जवान पीढ़ीअ खे प्रभु यीशु मसीह वटि वठी अचणु। इन संगठन जे लाइ बिली ग्राम खे प्रचारक जे रूप में नियुक्त कयो वियो। बिली ग्राम अमेरिका जे कॉलेज, स्टेडियमनि ऐं कलीसियाउनि में वञी करे प्रचार कई। पोइ साल 1949 में हिकिड़े तंबूअ में 3 हफ़्तनि जे लाइ लॉस एंजलिस में क्रूसेड जो आयोजन कयो वियो, यानी प्रचार सभाउनि जो, जंहिंमें बिली ग्राम प्रचार कयईं। पहिरियों इहो सिर्फ़ु 3 सप्ताह लाइ आयोजन कयो वियो, पर धीरे धीरे परमेश्वर जो वचन ॿुधण जे लाइ भीड़ रोज़ वधंदी पई वञे, त इनखे लंबो खिचणो पियो। उन क्रूसेड में परमेश्वर एतिरो अद्भुत कमु कई माण्हुनि जे जीवन में कि जेके माण्हू शराबी, किना कमु करण वारा, टुटल परिवार ऐं निराशा में जीअंदा हुआ, उन्हनि बि यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता स्वीकार कयो। इहो क्रूसेड एतिरो मशहूरु थी वियो कि इन जे करे बिली ग्राम बि ॾाढो प्रसिद्ध थी वियो। उन समय ते टाइम मैगज़ीन पंहिंजे कवर फोटो ते बिली ग्राम जो फोटो रखियो। बिली ग्राम एतिरो प्रसिद्ध थी वियो, उनखां पोइ बि उहो नम्रता में जीअंदो हुयो। कंहिं बिली ग्राम खां ईअं पुछियो कि छा तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां केतिरा प्रभावशाली थी आहियो? इन ते बिली ग्राम उनखे ईअं चयो कि हिकु माण्हूअ जे जीवन में परिवर्तन ऐं छुटकारो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु यीशु मसीह जी दया ऐं सामर्थ खां ई थो अचे, मां त सिर्फ़ु हिकु साधन आहियां। पोइ साल 1950 में बिली ग्राम BGEA यानी बिली ग्राम इवेंजलिस्टिक एसोसिएशन जी भी स्थापना की, जंहिंजो मक़सदु हुयो
कि यीशु मसीह जे सुसमाचार के व्यवस्थित तकनीकी ऐं प्रभावशाली तरीक़े सां सॼी दुनिया भर में फैलाइण। इन में उन कुल 4 माध्यमनि खे रखी, जेको पहिरों हुयो क्रूसेड यानी प्रचार सभाऊं, ॿियों रेडियो ऐं टीवीअ जे द्वारा, टियों पत्रिकाऊं जंहिंमें डिसीजन ऐं क्रिश्चियनिटी टुडे भी शामिल हुयूं, चौथों हुयो अहिड़ा प्रोग्राम जंहिंमें इएं सेखारियो वेंदो कि कीअं हिकु विश्वासी आत्मिक रूप सां मजबूत थिए ऐं यीशु मसीह जो चेलो बणिजे। पोइ साल 1954 में बिली ग्राम खे इंग्लैंड जे लंडन में प्रचार करण जे लाइ न्योतो ॾिनो वियो, जंहिंमें 12 हफ़्तनि जे लाइ क्रूसेड हलियो, जंहिंमें आख़िरी प्रचार जंहिं सभा में कयो वियो उहो हुई सभा हुई वेम्बली स्टेडियम में, जंहिंमें कुल 1,20,000 माण्हू मौजूदु हुआ। परमेश्वर उते बि अद्भुत कमु कई। इन खां पोइ परमेश्वर बिली ग्राम खे जर्मनी, स्वीडन, स्विट्जरलैंड, नॉर्वे, नेदरलैंड ऐं फ्रांस में वठी वियो। उते भी प्रभु हुन जे द्वारा अद्भुत कमु कई। पोइ साल 1956 में बिली ग्राम असांजे देश भारत आया ऐं उन्हनि मुंबई, कोलकाता, मद्रास ऐं दिल्लीअ में परमेश्वर जो वचन खुले मैदाननि में वॾी तादाद जे विच में प्रचार कयो। भारत जी संस्कृति ॾिसी करे बिली ग्राम ॾाढो आनंदित भी थिया। बिली ग्राम इहो ॾिठईं हर हिकु देश जी संस्कृति त अलॻि आहे, पर हर हिकु माण्हूअ जे अंदरि, हर हिकु देश जे माण्हूअ जे अंदरि परमेश्वर खे खणी करे आत्मिक बुख हिकु समान आहे। पोइ परमेश्वर बिली ग्राम खे साउथ कोरिया में वठी वियो, जंहिंमें शियोल में हिकु सभा में लखनि जी तादाद में माण्हू मौजूदु हुआ परमेश्वर जो वचन ॿुधण जे लाइ। बिली ग्राम इएं चवंदो हो कि मां माण्हुनि खे ॾकाए करे यीशु मसीह वटि न वठी ईंदो आहियां। मां माण्हुनि खे उन्हनि जी इहा सचाई ॾेखारींदो आहियां कि उहे पाप में आहिनि ऐं उन्हनि खे यीशु मसीह जी ज़रूरत आहे। छोकी हिकु माण्हू सिर्फ़ु यीशु मसीह जे उन क्रूस जे बलिदान ते विश्वास करण जे द्वारा ऐं उनखे स्वीकार करण जे द्वारा ई पंहिंजे पापनि मां मुक्ति पाए सघंदो आहे। बिली ग्राम जा संदेश ॾाढा सवला ऐं स्पष्ट हूंदा हुआ। उनखे पंहिंजे जीवन भर में जाम ग़लति आरोपनि जो ऐं जाम विरोधनि जो बि सामनो करणो पियो, पर तंहिं हूंदे बि बिली ग्राम निराश न थींदो हुयो ऐं उहो पंहिंजे मक़सद खां न भटकी। बिली ग्राम ॾाढनि रेडियो स्टेशननि जे द्वारा, टीवीअ जे द्वारा ऐं किताबुनि जे द्वारा दुनिया भर में परमेश्वर जो संदेश फैलाई ऐं एतिरे हद ताईं उन जा संदेश फैलिजी विया कि इंडिया ऐं अफ्रीका जे गामड़नि ऐं कस्बनि ताईं ऐं चाइना जे गुप्त स्थाननि ताईं बि उन जा संदेश पहुचण लॻा। बिली ग्राम खां ईअं पुछियो वियो कि तव्हांजी सेवकाईअ जो राज छा आहे? इन ते बिली ग्राम जी 3 ॻाल्हियूं, पहिरों प्रार्थना, ॿियों प्रार्थना ऐं टियों प्रार्थना। बिली ग्राम जा प्रचार संदेश अॼु बि 21वीं सदी में प्रसारित कया था वञनि ऐं उनजे लिखियल किताबूं अॼु बि मौजूदु आहिनि। ऐं बिली ग्राम पंहिंजी सेवकाईअ में एतिरे हद ताईं व्यस्त हूंदो हुयो कि उनखे पंहिंजे परिवार सां गॾु चङो वक़्तु गुज़ारण जो समय न हूंदो हुयो। चङो वक़्त ताईं त रूथ ग्राम पंहिंजे ॿारनि जी परवरिश अकेले ई कई ऐं इन जो बिली ग्राम खे बि ॾाढो दुख हुयो। हिकु दफ़ो बिली ग्राम खां ईअं पुछियो वियो कि तव्हां एतिरनि माण्हुनि ताईं परमेश्वर जो वचन खणी करे पहुता आहियो, एॾो फैलायो अथव प्रभुअ जो सुसमाचार एतिरनि माण्हुनि लखनि में माण्हुनि ताईं, छा तव्हां इन खां संतुष्ट आहियो? इन ते बिली ग्राम ईअं चयो कि मां तॾहिं ई संतुष्ट थींदुमि जॾहिं यीशु मसीह हिकु ॾींहुं मूंखे ईअं चवंदो कि वाह जोरदार, मुंहिंजा सुठा ऐं विश्वास योग्य सेवक। बिली ग्राम पंहिंजे पाण खे ॾाढो महान ऐं वॾो न सम्झंदो। उहो चवंदो मां हिकु साधारण माण्हू आहियां जंहिंखे असाधारण परमेश्वर सॾु कयो आहे सेवा करण जे लाइ। बिली ग्राम ईअं चयईं कि मां त सिर्फ़ु हिन दुनिया में यात्रा करे रहियो आहियां, मुंहिंजो असली घर त स्वर्ग में आहे। बिली ग्राम जी उमिरि हाणे धीरे धीरे वधंदी बि वञे। उहो हाणे शारीरिक रूप सां कमज़ोर बि थींदो वञे ऐं ॾाढो बीमार बि पवणु लॻे। उहो थकिजणु लॻो, पर तंहिं हूंदे बि इहो आत्मिक रूप सां जाम जुनून ऐं जोश सां भरियल हो प्रभुअ जो वचन फैलाइण जे लाइ। बिली ग्राम पंहिंजे पुटु फ्रैंकलिन ग्राम खे बि तयारु कयईं। उहो बि ॾाढो परमेश्वर जो अद्भुत रीतिअ सां प्रचार कंदो हुयो ऐं उन हाणे बिली ग्राम पंहिंजे पुटु फ्रैंकलिन खे BGEA जी ज़िम्मेदारी सौंपीसि। पोइ साल 2005 में न्यूयॉर्क में बिली ग्राम हिकिड़ी प्रचार सभा में व्हील चेयर ते आया ऐं उन हथ कापजनि पिया ऐं उन तेज़ आवाज़ में चई कि इहा मुंहिंजी आख़िरी सभा थी सघंदी आहे, पर जेसि ताईं मुंहिंजे अंदरि साह आहे तेसि ताईं मां यीशु मसीह जो प्रचार कंदो रहंदुमि। बिली ग्राम जे जीवन में ट्रूमैन खां वठी करे बराक ओबामा ताईं लॻभॻि हर हिकु राष्ट्रपतिअ सां गॾु हिकु सुठो रिश्तो हूंदो हो। उहे बिली ग्राम खां आत्मिक सलाहूं वठंदा हुआ ऐं उनखां प्रार्थना कराईंदा हुआ।
बिलीग्राम पंहिंजे जीवन भर में लगभग 185 देशनि में कुल 417 क्रूसेडन में प्रचार कई। बिलीग्राम के जाम पुरस्कारन खां भी सम्मानित कयो वियो, जंहिंमें इहो भी शामिल हो कि सभिनीनि खां महान जीवित अमेरिकी जी सूची में भी उनजो नालो आयो ऐं सभिनीनि खां प्रशंसित माण्हुनि में भी उनजी सूची में भी उनजो नालो आयो। परमेश्वर बिलीग्राम के जाम माण्हुनि जे लाइ आशीष जो कारण ठातई। बिलीग्राम ये चवंदो मुंहिंजे लाइ सभिनीनि खां वॾो पुरस्कार इहो आहे कि मुंहिंजे द्वारा अञा हिकिड़ी आत्मा यीशु मसीह वटि अची वञे। साल 2007 में बिलीग्राम जी ज़ाल रूथ ग्राम जो निधन थी वियो। बिलीग्राम उन ते ईअं चयईं कि रूथ मूंखां पहिरियों स्वर्ग हली वई आहे ऐं मां हाणे उते वञण जे लाइ तयारु आहियां। बिलीग्राम ईअं चयईं कि हिकु ॾींहुं तव्हां ॿुधंदव कि बिलीग्राम मरी वियो, पर तव्हां उन ॻाल्हि जो विश्वास न कजो, छो कि मां हितां खां बि वधीक हाणे हमेशह जे लाइ जी ज़िंदगीअ में रहंदुमि। मां सिर्फ़ु पंहिंजो पतो बदिलींदुमि ऐं परमेश्वर जी उपस्थिति में हली वेंदुमि। बिलीग्राम पंहिंजी वसीयत में ईअं लिखी कि मुंहिंजी समाधीअ ते कुझु वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं न लिखिजो, पर सिर्फ़ु एतिरो लिखिजो कि यीशु मसीह जो सेवक। बिलीग्राम ईअं चयईं कि मां हाणे ॿुढो थी वियो आहियां, पर मां अॼु ताईं पंहिंजे विवेक खे परमेश्वर जे प्रति शुद्ध रखियो आहे ऐं हाणे मां यीशु मसीह जो सामनो करण जे लाइ तयारु आहियां। पोइ 21 फरवरी साल 2018 जे ॾींहं ते पंहिंजे 99 साल जी उमिरि में बिलीग्राम निंड जी अवस्था में ही इहो शरीर ऐं इहा पृथ्वी छॾे करे हमेशह जे लाइ यीशु मसीह सां गॾु रहण जे लाइ स्वर्ग हली वियो। इन जी बिलीग्राम जी मृत्यु ते न्यूज़ चैनलनि ईअं लिखियो कि असांजे समय जो हिकु महान भविष्यवक्ता हली वियो। उन जो अंतिम संस्कार नॉर्थ कैरोलिना में थियो। जी समाधीअ ते ईअं लिखियो वियो कि यीशु मसीह जो सुसमाचार प्रचारक। बिलीग्राम जेकी संस्था शुरू कई हुई BGEA, उन हिन नए ज़माने में आधुनिक तकनीकीअ जो इस्तेमालु करे अलॻि अलॻि माध्यमनि सां परमेश्वर जो वचन फैलायूं, जीअं ऑनलाइन वेबिनार जे द्वारा, सोशल मीडिया ऐं मोबाइल एप्स जे द्वारा, ऐं उन्हनि अंतरराष्ट्रीय क्रूसेड ऐं कॉन्फ्रेंसिस जे द्वारा भी परमेश्वर जो वचन फैलायो ऐं इहा संस्था अॼु भी कमु करे रही आहे। बिलीग्राम जे जीवन जे मथां जाम डॉक्यूमेंटरियूं, पिक्चरूं ऐं किताबूं लिखियूं वयूं ऐं डॉक्यूमेंटरियूं ठहियूं। बिलीग्राम हिकु परमेश्वर जो महान सेवक भले ई हली वियो, पर उनजो प्रभाव अॼु ताईं हिन दुनिया में ॾिसण थो अचे ऐं उन जाम जवाननि खे ऐं जाम माण्हुनि खे उनजे जीवन प्रेरित कयो कि उहे उनजे जीवन जे द्वारा आशीष पाए उन्हनि पंहिंजो जीवन समर्पित कयो। मुंहिंजा प्रियो, बिलीग्राम जो रिश्तो जाम राजनीतिक नेताउनि सां सुठो हुयो। उहो जाम हिन पृथ्वीअ ते जॾहिं हुयो जाम मशहूरु हुयो ऐं जाम पुरस्कारनि सां उनखे सम्मानित कयो वियो, पर तंहिं हूंदे बि उन कॾहिं बि पंहिंजे व्यक्तिगत लाभ लाइ, राजनीतिक प्रभाव जे लाइ ऐं पंहिंजी प्रचार जी लालसा में समझोतो न कयो। कॾहिं बि उनजो फ़ाइदो हुन न खयो, पर हिकु सादगीअ वारो, ईमानदारीअ वारो, हिकु सचो ऐं नैतिक जीवन हुन गुज़ारी। मुंहिंजा प्रियो, परमेश्वर हिकु साधारण किसान जे पुट खे एतिरो अद्भुत रीति सां सॼी दुनिया भर में इस्तेमालु कयो। परमेश्वर तव्हांखे बि ईअं इस्तेमालु करे सघंदो आहे। त असांखे छा थो सिखणु मिले बिलीग्राम जे सॼे जीवन खां? मुंहिंजा प्रियो, कि जीअं उन पंहिंजे विवेक खे परमेश्वर जे प्रति शुद्ध रखी, उन हिकु अहिड़ो जीवन हिन पृथ्वीअ ते गुज़ारी जेको परमेश्वर खे स्वीकार योग्य आहे, जेको परमेश्वर खे पसंदि आहे। हुन हमेशह उहो ई कई जेको प्रभुअ जी इच्छा हुई। जीअं हुन पंहिंजे जीवन खे परमेश्वर जी सेवा करण जे लाइ समर्पित कयो, हुनजी आज्ञा मञण जे लाइ समर्पित कयो। जॾहिं असां बि हिन तरीक़े जो समर्पण कंदासीं, पंहिंजे जीवन खे परमेश्वर जे प्रति अहिड़े तरीक़े सां खोले करे ॾींदासीं, त परमेश्वर असांजे जीवन में बि अद्भुत कमु कंदो ऐं असांजे द्वारा बि इन दुनिया में कमु कंदो, जंहिंसां असांजी अॻियां अचण वारियूं पीढ़ियूं असांजे द्वारा आशीष पाईंदियूं। बिलीग्राम जे जीवन जे द्वारा परमेश्वर तव्हां सभिनीनि खे आशीष ॾे। जय मसीह।